अस्सलाम वालेकुम। मां परवेज़ अली कन्नड़ ऐं अॼु असां पढ़ंदासीं केमिस्ट्री जो चैप्टर नंबर 5 कीमियाई बॉन्ड यानी केमिकल बॉन्डिंग। अॼु जो टॉपिक हूंदो कीमियाई बॉन्ड छा आहे ऐं कीमियाई बॉन्ड छो ठहंदा आहिनि। ठीक है, सो सभ खां पहिरीं चऊं था त कीमियाई बॉन्ड छा आहे। दरअसल जॾहिं तव्हां कंहिं बि शइ ते नज़र विझंदव त उहा या सॉलिड हूंदी या त लिक्विड हूंदी या त गैस हूंदी, पर जॾहिं हुन जे मालिक्यूलर फार्मूला ते वेंदा त तव्हांखे ख़बर पवंदी त उहा कंहिं न कंहिं एटम जी पाण ठहियल हूंदी, यानी कुझु एटम पाण में मिली करे उहा कीमियाई शइ सबस्टेंस ठाहींदा हुआ। जीअं पाणी जो मिसाल वठो त पाणी में हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन ॿ एटम आहिनि, पर उहे एटम पाण में ॻंढियल आहिनि। जीअं सोडियम ऐं क्लोरीन पाण में मिली करे लोन ठाहींदा। जीअं कार्बन आहे ऑक्सीजन आहे, जॾहिं कार्बन ऐं ऑक्सीजन पाण में मिले थी कार्बन डाइऑक्साइड ठहंदी आहे, कार्बन मोनोऑक्साइड ठहंदी आहे। ठीक है, हाणे इन सूरत में जॾहिं असां उनखे गौर सां ॾिसंदासीं त ॿ एटम पाण में मिलियल त आहिनि, पर उहे मिलियल छो आहे? त इन जो जवाब मिलंदो त भई का अहिड़ी कुवत आहे, का अहिड़ी कशिश आहे, को अहिड़ो ज़ोर आहे जेको ॿिनि एटमनि खे पाण में मिलाए मुस्तहकम करे रखे, यानी अहिड़ो फोर्स जेको ॿिनि या ॿिनि खां वधीक एटमनि खे पाण में मिलाए, उन फोर्स खे असां चवंदासीं कीमियाई बॉन्ड। अच्छा, कीमियाई बॉन्डिंग छो थी थिए? Why chemical bonds are formed? So उन लाइ हर एटम चाहींदो आहे त उन जी जेकी लास्ट शेल आहे यानी वैलेंस शेल आहे, वैलेंस शेल चवंदा आहियूं असां लास्ट शेल खे, त वैलेंस शेल आहे उहो स्टेबल थी वञे। सर उहो स्टेबल कीअं थींदो? उहो स्टेबल तॾहिं थींदो जॾहिं उन जी इलेक्ट्रॉननि जी विरासत इनर्ट गैस जहिड़ी थी वेंदी या नोबल गैस जहिड़ी थी वेंदी। सर नोबल गैस जी इलेक्ट्रॉनिक विरासत कहिड़ी हूंदी आहे? भाई नोबल गैस बेसिकली उहे एटम हूंदा आहिनि जिन जे आख़िरी शेल कंप्लीट हूंदो आहे। आख़िरी शेल कंप्लीट कॾहिं थींदो आहे? आख़िरी शेल कंप्लीट तॾहिं थींदो आहे जॾहिं हुन जे आख़िरी शेल में 2 या 8 इलेक्ट्रॉन हुजनि। ज़्यादातर 8 इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि, पर 2 सिर्फ़ु हिकु केस में थी सघनि था जॾहिं असांजे इनर्ट गैस में हीलियम हुजे। हीलियम उहो एटम हूंदो आहे जंहिंजे आख़िरी शेल में 2 इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि, त उन जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन कंप्लीट हूंदी आहे, उहो रिएक्शन न कंदो आहे। मतिलबु त उन जो लास्ट शेल कंप्लीट हूंदो आहे, उन जो डुप्लेट कंप्लीट हूंदो आहे। हाणे ॿिया एटम जेके बि आहिनि उहे चवंदा आहिनि त उन्हनि जे लास्ट शेल में 8 इलेक्ट्रॉन उन्हनि 8 इलेक्ट्रॉननि जे चक्कर में या तो उहे इलेक्ट्रॉन लूज़ कंदा आहिनि या त इलेक्ट्रॉन गेन कंदा आहिनि। जॾहिं इलेक्ट्रॉन लूज़ कंदा तब उन्हनि ते चार्ज हूंदी, जे इलेक्ट्रॉन गेन कंदा तब उन्हनि ते चार्ज हूंदी। हाणे उहा चार्ज हिकु कुवत जी शक्ल में उन्हनि खे पाण में ॻंढे त उनखे चवंदासीं केमिकल बॉन्ड। ॿी सूरत में जेकॾहिं लॉस ऐं गेन नथा कनि तो छा कंदा? 8 इलेक्ट्रॉन पूरा करण जे लाइ उहे पाण में शेयरिंग कंदा, यानी इलेक्ट्रॉन ॾींदा ऐं वठंदा। त सूरत में उहे पंहिंजा 8 इलेक्ट्रॉन पूरा कंदा। हाणे जॾहिं उन्हनि जा 8 इलेक्ट्रॉन पूरा थींदा त उन्हनि जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन इनर्ट गैस जहिड़ी थी वेंदी, यानी नोबल गैस जहिड़ी थी वेंदी। त चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं बि एटम बॉन्ड ठाहींदा आहिनि, बॉन्ड छो ठाहींदा आहिनि? त उन्हनि जे लास्ट शेल में या त 2 इलेक्ट्रॉन अचनि, 2 इलेक्ट्रॉन सिर्फ़ु हीलियम जे केस में ऐं हाइड्रोजन जे केस में, जॾहिं त 8 इलेक्ट्रॉन अचनि ॿिनि सभिनी जे केसिस में, तॾहिं उन्हनि खे असां चवंदासीं त भई दीज़ आर कॉल्ड केमिकल बॉन्ड्स। सो सिंपली अॼु असां सिखियो त केमिकल बॉन्ड छा आहे। केमिकल बॉन्ड अहिड़ी कुवत आहे जेका ॿिनि या ॿिनि खां वधीक एटमनि खे पाण में ॻंढे रखे थी, उनखे असां
केमिकल बॉन्डिंग चवंदासीं। केमिकल बॉन्डिंग छो थींदी आहे, केमिकल बॉन्ड छो ठहंदा आहिनि? हर को एटम चाहींदो आहे त हुनजे लास्ट शेल में 8 इलेक्ट्रॉन हुजनि त उन जी जेकी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन हूंदी आहे उहा कंप्लीट थी वेंदी आहे। मतिलबु त उन वटि